इमाम हसन अलैहिस्सलाम जो ग़ुलाम ते एहसान। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सबते अकबर फातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाहि अलैहा जे लख़्ते जिगर अमीरुल मोमिनीन हज़रत हसन अलैहिस्सलाम जन हिक ॾींहुं मेहमान सां दस्तरख़्वान ते वेठा हुआ। ग़ुलाम शोरबे जो थांव खयूं पिए आयो। इत्तिफ़ाक़न खेसि थाबो अची वियो ऐं शोरबो सॼो ई हज़रत हसन अलैहिस्सलाम जन जे कपड़नि ते वञी पियो। पाण गुस्से सां ग़ुलाम ॾांहुं निहारियाऊं। ग़ुलाम डिॼी वियो ऐं फ़ौरन ई क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ण लॻो, अल काज़िमीन अल ग़ैज़। पाण चयऊं त मूं गुस्सो मारे छॾियो। ग़ुलाम चयो, वल आफ़ीन अनन नास। पाण फरमायाऊं, मूं तुंहिंजी ख़ता माफ़ कई। जॾहिं हुन वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन चयो, तॾहिं इमाम हसन अलैहिस्सलाम जन चयो त मूं तोखे आज़ाद कयो। दोस्तो, जो माण्हू ॿियनि जूं ख़ताऊं मुआफ़ थो करे, अल्लाह उन जा गुनाह बख़्श थो करे। दोस्तो, सिर्फ़ पंजतन पाक जो ग़ुलाम सॾाइणु काफ़ी कोन्हे, पंजतन पाक जे ॻाल्हियुनि ते अमल करण बि ज़रूरी आहे। अल्लाह पाक असांखे सिधी राह ते हलाए। आमीन। पंजतन पाक सां मुहबत कंदड़ हिन वीडियो खे शेयर ज़रूर कंदा।